बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम बियौमिल क़ियामह फमन ज़ुज़िहा अनिन्नार व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल अज़ीम कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। वक़ाल शाइर आने वाली किससे टाली जाएगी, आने वाली किससे टाली जाएगी, जान ठहरी जाने वाली जाएगी, रूह रग रग से निकाली जाएगी, तुझ पे एक दिन खाक डाली जाएगी। करना है जो कर ले आखिर मौत है, मरना है आखिर मौत है। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। तमाम किस्म जी हम्द सना किबरियाई बड़ाई इबादत बंदगी अर्श अज़ीम जे रब अला जेको सदाई सारी इबादतें तमाम वाखाणे वडाई जो लायक है मुस्तहिक है। बादहू करोड़ों हाँ दुरूद सलाम जा फुल निशावर थी अल्लाह जे मिणी रसूल नबी पैगंबर मथे, खुसूसन पांचे आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे, जंहिंजे ज़रिए से अल्लाह ताला पाक दीन इस्लाम जहिड़ी नेमत सां माला माल कयो। हाज़रीन जुमा, अल्लाह पाक जे पाक कलाम जा ॿी जगह मथा रब करीम जा चंद बोल मुंह असां मां तिलावत कया आहिनि। जंहिं आयत में अल्लाह तबारक व तआला इंसानी जिंदगी जे आखिरी ॾींहं जो ज़िक्र कयो आहे। दुनिया से ताल्लुक टुटण जो ज़िक्र फरमायो है, रूह परवाज़ करण जो ज़िक्र फरमायो है। पामण बाशूर हुयूं, अल्लाह अक़ल सलीम से नवाजो है। तो दुनिया में हर शय में इख्तिलाफ है। ब मज़हब आहिनि, ब मसलक आहिनि, हिकिड़ो मज़हब है, हिकिड़ो मसलक है, हिन में कई इख्तिलाफ हुअनि था। अलगर्ज़ हिक ॿिए जी राय इंसान जी पिण में नथी फिरे, पर वाहिद मौत हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त है जंहिंमें माण्हू मुतफ़िक़ आहिनि। ज़िंदगी जो इख्तिताम मौत जी शिकिल सूरत में थींदो। उस सैकड़ों वारी ज़िंदगी हुए ते भले, हज़ारों वारी ज़िंदगी हुए ते भले, आखिर मौत है। मौत अमीर गरीब नेक बद फरमा बरदार ना फरमान ॿई खे मज़ो चखाईंदी। अहिड़ो नाहे जे गरीब ते अचींदी अमीर फिरंदा पिया, अमीर ते अचींदी गरीब फिरंदा पिया, तंदुरुस्त फिरंदा पिया, बीमार मई रहंदा, हरगिज़ नाहे। अल्लाह कुरान में चए जे हर ज़ी रूह, हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो पवंदो। हिते इन आयत में अल्लाह कतान ज़िक्र न कए जे सगा फिरंदा पिया ने अॻा वेंदा रहंदा।
अमीर रांदि कंदा पिया, गरीब रुख़सत थिए था। न, मौत जो मज़ो खणी के चखणो आहे। ऐं अल्लाह करीम जो वॾो एहसान आहे जे रब्बुल आलमीन मौत खणी ला मुक़रर कयो आहे। नंढो वॾो, अमीर गरीब फ़कीर बादशाह खणी ला करे। जेकॾहिं अहिड़ो न हो त को दुनिया में रुख़सत गरीब थियो त अमीर जी मश्करियूं अॼु कयूं पिया, तैर कयूं जो वीचारो गरीब हो इलाज न थियो मरी वियो, पर अमीर वञे पिया। अमीर जी इमारतूं ॿिया संभालीनि पिया, अमीर जूं गाॾियूं, अमीर जा बंगला, अमीर जूं महलात, अमीर जूं प्रॉपर्टियूं ॿिया संभालीनि पिया, उन जा वारस ॿिया थियनि पिया। उन अमीर मथे गरीब जी हाकम थियनि पिया, दुनिया में रुख़सत थी वञे। ये अल्लाह जो वॾो एहसान है, जो अल्लाह खणी न मुक़रर कयो आहे। ऐं ई पर अल्लाह तबारक व तआला जो एहसान है, जो रब्बुल आलमीन मौत जहिड़ी एॾी वॾी हक़ीक़त खे राज़ रखियो आहे, ग़ैब में रखियो है, पर्दे में रखियो है। मौत अचींदी पाण खणी खे ख़बर, कॾहिं अचींदी, किथे अचींदी, कीअं अचींदी, कहिड़ो अंदाज़ हूंदो, कहिड़ो ठिकाणो हूंदो, कई मौत जी चाल हूंदी, कहिड़ो मौत जो वार हूंदी, पाण बड़े बेख़बर है। कई रात आखिरी होंदी, कई सात आखिरी होंदी, पाण काय खबर। कितरो वडो अल्लाह जो करम है, जिन अल्लाह एडी वडी हकीकत के राज में रखियो है। अगर ना इंसान के खबर होए जे न हिन हफ्ते, हिन महीने, हिन साल, हिन डी दुनिया में ही रुख़सत थींदो ता, इन तो अगिया इंसान अंदरो अंदर पिट खाजी जे मुझे इतना ॾींहं बाकी रहिया आहिनि, मुझे इतना वरे बाकी रहिया आहिनि, मुझे इतना महीना बाकी रहिया आहिनि। ये इंसान अंदरों अंदर न के खादो वरे, न चैन अचे, न सुकून अचे। ये मस्ती मौज में जे जैसे जी मौत तू ठका कर को कर। इतने अल्लाह तबारक व तआला राज में रखे जी इबादत करे जो। मौत जी फिक्र में जे किंठे अची वेंदो, कूड़ सच नो बचे पियो, फितने फसाद नो बचे पियो, भलाई महत्वे बुराई नो बचे पियो। इतने अल्लाह तबारक व तआला इन वस्तु के राज में रखे है। मौत ना करे अल्लाह तबारक व तआला जगह ए वक्त मुतय्यन कियो है। मौत ना करे जगह अने वक्त फिक्स है। न हिकिड़ो मिनट, न हिकिड़ो सेकंड अॻियां थींदो, न पुठियां थींदो। जवानी में हूंदो तो जवानी में अचींदो, बुढ़ापे में हूंदो तो बुढ़ापे में अचींदो, बचपन में रुख़सत थियणो हूंदो तो बचपन में। अल्लाह तबारक व तआला मौत ना करे जगह मुक़रर कई है। जेकॾहिं कंहिंजो मौत छाईअ में हूंदो तो काणे में कीन वेंदो, काणे में मौत थियण वारो हूंदो तो पाण भरे थी हिनखे छाईअ में ॾिसंदासीं, काणे में रुख़सत थी वेंदो। ये अल्लाह जो निज़ाम है, ये अल्लाह जो उसूल है, ये अल्लाह जो मुक़रर कयल हदूं पारा क्यारा। तो मौत जो को ई अल्लाह तबारक व तआला की तरफ से मुकर्रा वक्त मथे, मुकर्रा जगह मथे, हर सूरत हर हाल में इंसान वतींदो। पर दुनिया में मौत 520 शिकलें सूरतें बचे तो। हिकिड़ी त अचानक हादसा थी मौत हुए थी, हिकिड़ी ऐलान कंदी अचे, इंसान बीमार थियो, ओड़ो थियो, उम्र जे आखिरी दौर में आयो, उन पिण खे सुझी अचे जे हाणे मौत जे सवा ॿियो को वारो न। बीमारी अची घेरे, डॉक्टर ला जवाब ॾेई ॾिनो, कुटुंब कबीले वारा सोच पलियो त आख़िर मौत आहे। पर हिकिड़ी अहिड़ी हादसा थी मौत हुई थी, जेको फिल वक़्तु पाण वटि हाणे सोशल मीडिया जी नज़र फेराईंदा हूंदा जे पाण वटि चालू थी पयूं। अचानक मौत, अचानक मौत में अहले इल्म ॿ क़िस्म में तक़सीम कयो वियो। ये पहली क़िस्म इहा जेकॾहिं नेक माण्हू आहे, अल्लाह जो फर्मा बरदार आहे, नेकोकार आहिनि, अचानक मौत अची वई त अल्लाह तबारक व तआला हिनखे मौत जी सख़्ती नु बचाए रखो। वजाअत सकरतुल मौत, मौत जी सकरात जी सख़्ती नु अल्लाह हिनखे बचाए रखो। सख़्ती मौत जी सकरात जी केतिरी है, ये उनकी खबर है जेको दुनिया में रुख़सत हुए वो पाछो लौटी अचे त पाण खे चए मौत कीअं निकिरे, साह रूह कीअं निकिरे थी। पंहिंजे पग में कंडो लगी रहे, पाण सुईअ से कंडो, पाण खे केतिरी तकलीफ़ थी। कढंदल एहतियात करे, पग दुखंदो, तसव्वुर कई जिस्म में जा रूह निकिरंदी हूंदी, केतिरो जिस्म खे तकलीफ़ थींदी हूंदी।
हिकिड़ो कंडो पानारी जो निकिरे पग में जा त केतिरी दिक़त थिए, सॼो जिस्म दिल मिलाए उथिए, अखी मां लुड़क जारी थी वञे, ज़बान मां आह निकिरी वञे, त तसवुर कयो रूह कीअं निकिरंदी हूंदी, कहिड़ी कठिनाई कहिड़ी मुश्किलात मथां गुज़री निकिरंदी हूंदी। त अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में उन सकरात वारे जो पिण ज़िक्र कयो आहे, जाअत सकरतुल मौत, मौत जी सख्तियूं बरहक़, मौत जी सख्तियूं बरहक़। त ही हिकिड़ी क़िस्म इहे जेकॾहिं नेक आहे, अल्लाह जो फर्मा बरदार है, हादसाती मौत में तो अल्लाह ताला उनके मौत जी सख्ती नु बचाला। ॿई क़िस्म उलमा बयान कयो, जेकॾहिं बदबख्त आहे, नाफरमान आहे, अल्लाह तबारक व तआला के ना ही सुञाते, ते हादसाती मौत जो शिकार थियो आहे, बमाने अल्लाह उनके तौबा जो मौक़ो न ॾिने। गुनाह जूं कटड़ियूं वञो खणी हलियो, हिन जुमे वॾा चालू कंदो, हुन जुमे वॾा चालू कंदो, मतलब हाणे इरादो कयो उमरो कंदो, हाणे इरादो कयो हज कंदो, हाणे व्यवहार सारा कंदो, तैसी अची मौत कड़ो को गए, वो इरादा, वो नियतों, वो तमन्नाओं, वो आरज़ू उते धरती ते रही हुई जनाज़े जी शक्ल में रवानो थी। त हादसाती मौत रही, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर इन्हें पनाह घुरई है, जे अचानक मौत को अल्लाह तबारक व तआला खणी के बचाई। तब पावट ही मौसम, मौसम सरमा अचींदे, बरसात जो मौसम, मौसम बहार ही अचींदे, हिन वरे में अञा महीनो ॾेढ गुज़रियो आहे, पंहिंजे कॾहिं मथां कई हादसात गुज़रिया ॿोड़ जी शिकिल में। दुनिया में इंसान नौजवान मौत जी शिकिल, ॿोड़ जी शिकिल में मौत जे मुंहं में हलिया विया। त अल्लाह तबारक व तआला पाके ख़बर है जगह ऐं वक्त मुक़रर कियो आहे। इन मुख़्तसर अरसे में दुनियादारत थई पंहिंजो कच्छ इलाइक़ो जंहिंमें 10-15 हादसा अहिड़ा थिया आहिनि जेको गफ़लत जी नज़र इंसान मौत जो शिकार थी विया आहिनि। एहतियात तो ज़रूरी है, मौत अची तो उनमें को शक न आहे, जगह वक्त मुक़रर है, पर मूंखे ख़बर है जे हिन बोर्ड में कर्ज अचे तो हिन मथ में जा त पोचां जे बिली देखियो हो त मौत में तो त ग़लत है न। हिकिड़ो हौद भरियो पियो हुए, पांखे थाने में रहंदे पाणी जे बिना अचे पाणी में डब ॾेई छॾियूं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पंहिंजी गफ़लत आहे, पंहिंजी हुन मथे नज़र न हुए तॾहिं त पंहिंजे कच्छ इलाइक़े में 10-15 हादसा हिन बरसात जो सीजन थींदे चालू थिया आहिनि। पर पांखे एहतियात ज़रूरी है, ख़ुसूसन पाण पिण जी नौजवान औलाद मथे नज़र रखूं। जी किन सरकार अबा न ॿारनि खे ॿाहिरि कढो, जंहिंजा वञी घर रवानो कर, डिस्टर्ब थी वेंदो। एहतियात ज़रूरी है। पाण ख़बर है कि हिन हंधि नुक़सान है त पाण एहतियात रखो, पाण पिण जे औलाद खे नसीहत कंदा रहो ऐं हिन मौसम में ख़ुसूसन नौजवान सर्कल जो प्रवासे मथे, नीरोंदी नारे मथे, डूंगरे मथे, झीले मथे, थ्रोए मथे सैर करण लाइ हलिया वञा था। हाणे पाण कहिड़ा अमेरिका यूरोप जा आहियूं, पाण सैर की पाण सॼो ॾींहुं इन थ्रोए में धका झलियूं था, तंहिंजे बावजूद पाण डूंगरे में चढ़ी वञो, डेमे में डरी वञो, केतिरो वॾो गफ़लत जी चादर पाणे मोहम्मद उड़ले पुछले महीने में आसमान ना पड़ोसी मुल्क में सवात में ये 17 अहिड़ो ॼाणा हिकिड़ी फैमिली जा, 17 अहिड़ो ॼाणा हिकिड़ी फैमिली जा सैलाब जो शिकार थी विया। कुरेल आया न विया हो न ॿियो को रस्म हुई, फरेल आया हुआ, प्रवास ते आया हुआ। ऐं तसवर को ही मौसम प्रवास जो आहे, जंहिंमें जा कुझु मीडिया रे चओ त कुझु जा लाशूं लधियूं, कुझु अञा न लधियूं, न उन्हीं के कफन लिखियो हो, न ज़मीन लिखाई हुई। तसवर कयो कहिड़ो भयंकर मौत थियो। उहो त पंहिंजे जो जिस्म में जान खणी हलिया विया, पर पुछले ना करे केतिरो कहर किरी पियो त पाण एहतियात बरतियो। ही मौसम बहु खतरनाक हुए तो, जिते रहमत वारो हुए तो उते ज़हमत वारो हुए तो। त पांखे पिण खे दिमाग़ में अहिड़ी सोच रखी खपे
जे असीं पिण जी औलाद मथे नौजवान छोकरा जो कोरिया इन्ही जी चढ़ती लोई है, इन्ही के नफ़े नुक़सान जो की ख़बर नाहे, जंहिंखे दीन जी ख़बर नाहे, जंहिं इंसान पिण जे रब खे नाहे सुञातो, जेको मस्जिद जो एहतराम नथो करे, जंहिंखे दीन जो क़दर नाहे, जंहिंखे आलिम जो क़दर नाहे, इनखे नफ़े नुक़सान जो कोई ख़बर पए। पर ईज नौजवान जो रुख़सत थिए थो त मां ऐं पीउ जी सीने मथे हिकिड़ी तंगारी नब ॾेई रवानो थिए थो, जेको मौत सुधी मां ऐं पीउ हिनखे नथा पहुचनि। बाइक के जरिए से, एक्सीडेंट के जरिए से ऐं बुढ़नि जी सूरत शिकिल में केतिरा वॾा हादसा थी वेंदा। काल्ह जहां स्वाउना जे खावड़े में 20 वरनि जो छोकिरो ये बुरो हो, पंहिंजे लाइ वियो छोकिरा करो बुॾी वियो ऐं तसवर कयो हू पिण जी जान खणी अलाह हुनजी मग़फ़िरत फरमाए, पर पुछले न करे केॾो कहर बर्पा करे। हे माइत्रा कीअं उथियंदा, कीअं वेहंदा, कीअं इन्ही की गठो कर कंदो। खैर इंसान त ॾाढो आहे, पाए पिण कई जवान दफ़न करे छॾिया आहिनि, पर जहिड़ो जहिड़ो हादसो थींदो, जहिड़ो जहिड़ो सीजन अचे थी, जहिड़ो जहिड़ो वाक़ियो थींदो त मां ऐं पीउ जी सीने मथे मिर्च न छॾिया वञा। केतिरी नादानी है, केतिरी गफ़लत है। इन ही महीने में भुज में नौड़े समाज जो 17 अरिड़हं वरनि जो छोकिरो वेंजंदे वेंजंदे द्रोह में टिपणी दुनिया में रुख़सत थी। ही छोकिरे में केतिरी गफ़लत हुई। पांखे विझणो खपे हिन में सौजन में, हिन मौसम में पाण निकिरी सघूं था। इन ही सीजन, इन ही महीने में भुज में ॿ सॻियूं भेणूं हादसे जो शिकार, पाणी जो शिकार थी वयूं। हे पाण कॾहिं से सुणो पियो। हिन ही ॾींहुं, हिन ही महीने में बाइक ते स्टैंड कंदे पई जो नौजवान छोकिरो 27-28 वरनि जो निंढड़ा करला मचा सॼी दुनिया में रुख़सत थी। केॾा वॾा हादसा। ठीक है, मौत मुक़र्रर है, कुरान चए, हदीस चए, वक्त मुक़र्रर है, सात मुक़र्रर है, टाइम मुक़र्रर है, पर मौत जे मुंह में धकेल जो कोन। पाण ख़बर है गाड़ी स्पीड से अचे पई, पाण जी मौत वेंदासीं का तुम्हारे वारी है, पोइ पाण चवंदी है लिखियो हो त थी वियो। मौलवी त केरु वीचारो कीअं चए लिखियो हो त थी वियो, पर लिखे जी हद खपे। पाण खे अल्लाह अक़ल ॾिनो आहे, रब पाण खे दिमाग़ ॾिनो आहे, इन दिमाग़ जी पाण सही इस्तेमाल कयूं, एॾा नफ़ो आहे एॾा नुक़सान। कुरान हदीस पंहिंजी मौत सूझी गाइडलाइन पाण खे ॾिनी है, जहाँ की जिंदगी कीअं गुज़ारणी है, जिंदगी कीअं दुनिया में बसर करनी है। त अॼु पाण दुनिया में नौजवान छोकिरा यानी ख़बर नाहे पाण निकिरी वञूं या असांजो पुठियां माउ पीउ इंतज़ार कंदा हूंदा, असांजा करड़ा बचा पुठियां इंतज़ार कंदा हूंदा, असांजा संगत सर्कल इंतज़ार कंदा हूंदा। इहे उन नौजवान चढ़ती लोईअ में ऐं इहे करे वेठा, करे वेठे तो जी ॻाल्हि सची, पर पुठियां तुंहिंजो सॼो हलनि करड़ा बचा आहिनि, बुढ़ड़ा माउ पीउ आहिनि, जंहिं वटां हिमटाणे पिण जे ज्वाल जो वजन नथो भॼे, इन मथे मौत जो हादसो छॾियो हलियो। त पाण खे अल्लाह अक़ल ॾिनो आहे, दिमाग़ ॾिनो आहे, पाण बेअक़ल न आहियूं, चरिया न आहियूं, त पिण जे दिमाग़ खे सही इस्तेमाल कयूं। अल्लाह गाॾियूं ॾिने, अल्लाह बाइकूं ॾिने, अल्लाह फोर व्हीलूं ॾिने, त हिन जो मतिलबु न आहे पाण इन गाॾी खे जहाज बनाए। अल्लाह वरसात कहे, जनावर ना खेती ना कहे, तो जो मतलब ना पा तारू न हो ने तारू बनो ना। जिंदगी कीमती है, एकड़े फिराज मिले थी, जिंदगी एकड़े फिराज मिले थी दुनिया में। इन जिंदगी जो सही उपयोग कयूं, बेहतर इस्तेमाल कयूं ने आखिरत जी साथों साथ तैयारी कयूं। अल्लाह तबारक व तआला कुरान अजीम में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीस में ऐं शाइर पंहिंजी शाइरीअ में मौत जो अहिड़ो गज़बनाक ज़िक्र कयो हुयो जंहिंखे पाण सुणी न सघूं। मौत अची थो, मुक़ररु हूंदो ई घर में अची थो, रस्ते ते अची थो, रोड ते अची थो, हिनखे पाण रोके न सघूं, पर इंसान जी दिलि मथे हिकिड़ो दुख, हिकिड़ो हादसो लिखी वञे थो जंहिंखे इंसान भुली नथो सघे। शायर चए थो आने वाली किससे डाली जाएगी, जान ठहरी जाने वाली जाएगी, रूह रग रग से निकाली जाएगी, तुझ पे एक दिन खाक डाली जाएगी। करना है जो कर ले आखिर मौत है, मरना है आखिर मौत है। मौत जा हादसा पाण लाइ करे इबरत आई। दुनिया में वेंदड़ इंसान ज़िंदा माण्हुनि लाइ करे इबरत आई।
जे मौत अचे तो तेरे पुछी न तो अचे, मौत अचे तो तेरे उम्र जो अंदाजो लगाए न तो अचे, मौत अचे तो प्रॉपर्टी जो अंदाजो लगाए न तो अचे, मौत अचे तो औहदे जो अंदाजो लगाए न तो अचे। बस मुकर रहे दुनिया में सवाए सफेद कफन के तो ये नसीब के से अल्लाह के मंजूर हो तो तब से अल्लाह के मंजूर हो तो आखिरी रसूमात कफन दफन थी तो ध्यान रखा। मैं डेड अॻियां अहमदाबाद में एयर क्रैश थियो, जांच करियो जे उन्हें जो लाशो न लगी, ये अल्लाह जी मर्ज़ी है। उन्हें कह रहे हो जैसी कोयला थी वेंदा तो मौत जो है हर रस्ते, हर रोड, हर सड़क, हर सांस मथे इंसान की याद रखो खपे। ये सिर्फ याद ना बल्कि मौत नो अॻियां मौत जी तैयारी कई खपे। कुरान अज़ीम अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ऐ वो माण्हू जो ईमान खणी अल्लाह जी ज़ात मथे तक़ुल्लाह ऐं अल्लाह खां डरिजो, हक़ तुक़ातिही जी उन खां डजण जो हक़ आहे। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, न मरो मगर मुसलमान थी कर। जय आमद मौत अचे, जय दुनिया में आजो नानारो थिए, जय आखिरत जो सफर बदो तेरे मुसलमान हो, आजो अकीदो मुसलमानी होए, आजो लिबास पाक होए, आजी रूह पाक होए, आजो जिस्म का पाक होए, आजो कपड़ो पाक होए, आजी ज़बान पाक होए, न मरो मगर मुसलमान थी कर। इने तो सजो बेड़ो गरक आहे। कुरान तो जे तो जय दुनिया में जय लुक्सत थियो चाहे मुसलमानी सूरत में हो, मुसलमान है ना जाए नाले से मुसलमान हो, मुस्लिम समाज में रहता तो मुसलमान हो, आज जो नालो नबी जो है जैसे मुसलमान हो ना। ईमानी ताल्लुक से, जिस्मानी ताल्लुक से, रूह ताल्लुक से, इबादत के ताल्लुक से, अखलाकी लिहाज से, हर एतबार से एक मुसलमान है। एक कुरान जो ऐलान है, आज हमारा रब्बुल आलमीन जो फरमान है, तमाम इन सीजन में खुसूसन मैंने जो औलाद मथे नजर रखो, जे बाजो औलाद केड़ा वजे तो वेहो है वारी आयो तो ये तफ्तीश कयो केड़ा है गुनाह मां त नजर कढी सको, गुनाह मां त नहीं कढी सकासी, जुआ रमे पियो, चोरियो करे पियो, चिटे को करे पियो, उन मां त न कढी सकासी, दूर जी गाल थई। पर है हादसा से बचा सको था बस केड़ा है बड़े जवाब सर्कल के तपास रखो, केड़ा आया नजर घेरी रखो। इनके अलावा पांचे इलाके में या दीगर इलाके में कैमरे में, सीसीटीवी कैमरे में ॾिसंदा हूंदा जेके बिजली के खंबे में, तार में, गेट लोहे में, अर्थिंग की जरिए दुनिया में रोक सके, तमाम चीजें में एहतियात रखना जरूरी है। बाकी मौत मुकर्रर है, इनमें कोई शक नहीं, जगह वक्त टाइम मुकर्रर है, इनमें कोई शक नहीं, पर एहतियात जरूरी है। अल्लाह तबारक व तआला दुआ गोया रब्बुल आलमीन तमाम उम्मत मुस्लिमा के हादसा की मौत में रब्बुल आलमीन बचाए। अल्लाह ताला अचानक हादसा वाली दुख वाली मौत में अल्लाह तबारक व तआला महफूज रखे। रब्बुल आलमीन बाकी मौत न गया तौबा करने की तौफीक अता फरमाए। जितनी अहले तौहीद दुनिया भर की सच्ची अल्लाह बड़ी की मग़फ़िरत फरमाए, जितनी बीमार है अल्लाह बड़ी की शिफा कामिल आजिल नसीब फरमाए, जिते जिते मुसलमान मज़लूम अल्लाह बड़ी मत जुल्म ला दूर फरमाए। रब्बुल आलमीन बाकी जैसे जाए मज़हब इस्लाम ते कायम दायम रखे, बानो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे। वमा तौफीक इल्ला बिल्लाह।